मायुनि सां केरु पुॼी सघियो आहे? हे ॾंद हिते पिया कढो, घर में कंहिंजा ई कोन निकिरंदा आहिनि, ॿूसा थिया पिया ॾिसां थो, सभिनी जा मुंहं लथा पिया आहिनि। मायूं कीअं ढव करे पियूं खिलनि, छो जो मर्द त वीचारो खुली करे खिली बि नथो सघे न त राति जो घर में त हिसाब ॾियणा पवंदा न, भई उते त ॾाढा ॾंद कढी पिए खिले। फोन में गूगल थींदो आहे न, उन गूगल खां तव्हां कुझु बि पुछो, को बि प्रश्न रखोसि, उन प्रश्न जो तव्हांखे जवाबु ॾींदो ॻोल्हे करे। 15-20 सेकेंड उन गूगल जो चक्रो घुमंदो आहे पर जवाबु ॾींदो आहे। मायुनि खां तव्हां को बि सुवाल कयो, दुनिया भर जे सुवालनि जा जवाब वात ते ईअं बूथ ते पिया अथनि ॼण खांगारो। हुननि खे को उछलणो आहे, आ थू छॾे ॾींदियूं, इहो कोन सोचींदियूं त घणी किथां किथां लिंबजंदो। हक़ीक़त हिकिड़े पोइ मां ईअं टेंशन में, टेंशन त घणो मर्दनि खे वीचारनि खे, धंधनि जा सूर मर्दनि खे, धंधनि जा सूर मर्दनि खे, स्टॉक जा, स्टाफ जा ऐं मसवाड़नि जा, बैंकुनि जा, सभई सूर मर्दनि खे, मायुनि खे आहे छा? के शादीअ में वञो, सियारे में मर्द वीचारा वेंदा त कोट सीटर वरी मथां टोपला बोलड़नि वारा पाए वेंदा, के माईअ खे तव्हां शाल बि कोन ॾिठी हूंदी पातल, उहा रुगो पंहिंजूं ड्रेसूं ॾेखारण में। पोइ जंहिंसां न ॻाल्हाईंदी हुई उनजे भर में पीअंदी, ऐं ॾे त ख़बर करिश्मा तूं उन ॾींहुं बाबलाणी जे पार्टीअ में ॾिसण में कोन आई आहीं, माना तूं मुंहिंजी ड्रेस ॾिस बुछड़ी, उनजी कुझु साराह कर त छा पाए आई गई। हक़ीक़त आहे, आजमाए ॾिसजो, नथो पुॼी सघिजे मायुनि सां। ॿियो त ठहियो, मां उन जी टेंशन में वेठोसि, पर हिकिड़ी ॻाल्हि परमात्मा ॾिनी आहे, मर्द जे करे थोरो बि टेंशन में हूंदो आहे न त उनजी घरवारी खे माना ज़ाइफ़ा खे मर्द खां चवणी टेंशन थी वेंदी आहे, छो जो आहे त आख़िर अधु शरीर। मूंखे जो टेंशन में ॾिठई जया, पहिरीं त मूंखे गौर सां ॾिठई, वरी मुंहिंजा 3-4 चकर फेरियूं पातई, चौथों फेरो जेॾी महिल पूरो थियो अची भर में बीठी मूंखां पुछई कुर्ब सां, चीड़ा हिकिड़ी ॻाल्हि पुछां? मुंहिंजो पुछ न। चीड़ा सच ॿुधायो, कल्ह बाज़ार मां कंहिंजा मोचड़ा खाई आया आहियो न? चंडी बुछड़े बुण जी, मां को लुचो आहियां, को लोफर आहियां, को गुंडो आहियां, को मवाली आहियां, को शोधो आहियां। अड़े मूंखे माण्हू छो मारींदा जया, तूं इहो पुछी कीअं थी? चई हिन पासे वारो गिटो ॻाढ़ो अथव इन करे। अड़े गिटो त हेॾां बि ॻाढ़ो आहे न, हीअ लाली त मूंखे जनम खां मिलियल आहे जया, मुंहिंजो पीउ मुक़ाम सुहिणो, मुंहिंजी माउ मुक़ाम सुहिणी हुई, ऐं जेकॾहिं हीअ लाली आई आहे त उहा उन्हनि मां आई आहे। चई न, पर हिन पासे वारो वधीक ॻाढ़ो अथव। मुंहिंजो बरसाती मौसम आहे, ख़बर अथई मच्छर केॾा थी विया। कल्ह हिकिड़ी मच्छरनि जी सॼी ॼञ अची हिन मुंहिंजे गिटे ते लथी हुई, गेस्ट हाउस सम्झी। पोइ उन्हनि मां 8-10 अची वीचारा वराए बि विया, उन्हनि 2-4 चकर हयां त उन में ई थोरी ॻाढ़ाण वधी वई आहे। तूं मूंखां पुछे ई कीअं? हल वरी करे अहिड़ो सुवाल पुछियो थी ठौशाणंदोसीं, हीअं हथ जोड़े भॼी वई सिधी रंधिणे में। चई कॾहिं अॼु ताईं मां तव्हां सां पुॼी सघी आहियां? मुंहिंजो तॾहिं बि जिन कोशिशूं कंदी पई अची, हल कलंदर को कढंदई, वई त हली रंधिणे में, पर उन सां उनजी टेंशन थोरी घटिजी। वीचारी रंधिणे में वञी चांहि काढ़ी, साब निचे खीर जी, जीअं पीए त थोरो बल थिएसि। चांहि जो कोप अची मूंखे कर्मनि में रखी, अची हेॾा ॾोघ चांहि जो कोप मूंखे ॾिनई, वरी वेही रही मुंहिंजे अॻियां, मां सोफ़ा ते वेठा, वरी पट में विछाइजी वई फरास वांगुरु, पट में वेही करे वरी पुछी, चीड़ा ती ॻाल्हि पुछां? मुंहिंजो पुछ। चई तव्हां विढ़जो न। मुंहिंजो किथे थो विढ़ई? जंहिं तूं ॻाल्हियूं अहिड़ियूं चरनि जहिड़ियूं कंदी त पोइ विढ़ंदो सही बि। चई न हाणे सवली ॻाल्हि थी पुछां। चई मां न त संडे ईंदो आहे त तव्हां ठेंग टिपा पिया ॾींदा आहियो, अॼु अलाए कहिड़ो कारो संडे आयो आहे?
जो सफ़ा बूसाटिया पिया आहियो हेॾा छा थियो अथव मुंहिंजो को सुखा कई यही आहे भई मूंखे कुझु थिए ऐं तूं अछो वॻो पाई एजी ॾाको अची लथो अथव ज़बान माण्हू शुभ शुभ ॿोले का बि माई का सोचींदी आहे छा त भई मां विधवा थियां पोइ मुंहिंजो चंटी मूंखां छो वेठी पुछी छा थियो अथव थिए त निपणे खे थिए माणे खे थिए चई वरी घुमी फिरी सिधा मुंहिंजे माइटनि जे मथां था अची किरो मुंहिंजो ॿियो केॾां वञा चई रुगो मुंहिंजा माइट कढणा मुंहिंजो ॿियो कंहिंजा कढा मुंहिंजा त मरी विया चई ना प्लीज थोड़ा थधा थियो का टेंशन आहे छा मुंहिंजो हा मुंहिंजे लाइ जया सभिनी खां वॾे में वॾी टेंशन तूं आई चई मूं छा बिगाड़ियो आहे मुंहिंजो तुंहिंजे चकर में अची करे पाण कार वरिती चई पोइ छा दुनिया पई वठे कार हुन में छा थी पियो मुंहिंजो कार बि जया को 1.5 लख वारी कोन वरिती 10.5 लख वारी तवेरा कार वरिती चई पोइ छा थियो माण्हू BMW पिया वठनि तो त वठी ॿिया तवेरा वरितई न मुझे पर 10.5 लख मूं वटि हुआ किथे जया मां त हुअसि 2 लख वारो को मुंहिंजो पीउ नारायण दास कोन छॾे वियो मुंहिंजे लाइ 10.5 लख हुआ ई मूं वटि 3 लख चई पोइ मुंहिंजो पोइ छा बैंक जी लोन कराइणी पई 7 लख जी चई पोइ छा थियो टाटा बिरला बि त बैंक लोनुनि ते पिया हलनि जे तो 7 लख खई त छा थियो मुंहिंजो जया पोइ हुनजो हर महीने किस्त पे भरणी पई 25,000 रुपया महीनो अरे जी पोइ छा थियो लोन तो खई आहे त किस्त बि तोखे भरणी पवंदी को पिणे नारायण दास उतां सर्ग मां अची थोरी भरींदो चवां थो न कुझु बि पुछोसि सवाल जो जवाब त बूथ ते खांखारे वांगुरु पियो ई अथसि मुंहिंजो 8 किस्तूं मां भरे चुकोसि पोइ छा थियो उन खां पोइ मुंहिंजो उन खां पोइ छा जॾहिं 9 किस्त भरण जो वारो आयो तूं वई हली पेकनि में वई माना हितां ॿुहारो ॾेई वई थली थोरी विधी 2-4 वॻा ठाराईंदी को ॿारनि जा वॻा को माणस लाइ को पिणस लाइ को भाणस लाइ हितां ॿुहारो त हितां ई लॻंदो न तूं हितां ॿुहारो ॾेई वई जे उन चकर में मुंहिंजी उहा हिकिड़ी किस्त चढ़ी वई मूं कोन भरी चई पोइ 2 महीने खणी 2 किस्तूं भरी आहे न मुंहिंजो 2 महीने त तूं वापसि अची कर्म में किरी न हेॾा स्कूल मां ॿारनि जा स्कूल खुलिया त हुननि जूं फीयूं भरियूं उन चकर में 2 किस्त बि चढ़ी अची पोइ 3 महीने खणी 3 किस्तूं भरी आहे हुन में छा कंहिं मार कुट पे कई जा अरे मुंहिंजो जया 3 महीने त बरसाति चालू थी वई न जुलाई अची वई प्रोग्राम बंदि त दुकान जा धंधा बि बंदि इन करे चई पोइ मुंहिंजो चौथी किस्त चढ़ी वई चई पोइ चौथी भरे 4 गॾु भरी आहे न मुंहिंजो जया उहा चौथी किस्त कल्ह ई भरणी हुई कोन भरे सघियसि बैंक वारा आया कारी छिके खणी विया चई पोइ जॾा भेणा जॾा अहिड़ा जॾा कम कंदे त ईअं ई थींदो न माण्हू नैनो न वठे अरे मुंहिंजी नैनो ओ मुंहिंजी पोर्टेबल जया भले मुंहिंजी कार बैंक वारा खणी विया पर मां तॾहिं बि ख़ुशि आहियां चई ख़ुशि आहीं मुंहिंजो हा चई पोइ इहे पारू थिए वाङण जहिड़ी शिकिल छो करे वेठो आहे अरे मुंहिंजो जया मां त ईअं पियो सोचां त चंडी जेकर तोसां शादी बि मां लोन ते ई कयां ऐं तुंहिंजी हिकिड़ी बि किस्त जमा न करायां जया पोइ त तोखे तुंहिंजा माइट त घटि में घटि खणाए वञनि मुंहिंजी त जिंद छुटी वञे हा